असां अॻु ॿुधाए आयासीं त कहिड़े रीति हुकूमतूं ऐं इदारा पंहिंजे मुल्क जे माण्हुनि ते नज़र रखंदा आहिनि। एतिरी सख़्त नज़रदारी बावजूद हर साल केतिरा ई माण्हू अचानक गुम थी वेंदा आहिनि। इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं उन्हनि गुमशदगियुनि खे इन्फोर्स डिसअपियरेंस या जबरी गुमशदगी जे इस्तिलाह सां सॾींदियूं आहिनि। जेकॾहिं सिंध में ॾिसिजे त 70 वारे ॾहाके में गुम कयल सियासी कारकुन अशोक कुमार अञा ज़ाहिर नाहे थी सघियो। 47 सालनि खां पोइ बि ख़बर नाहे त आख़िर अशोक कुमार किथे आहे। वेझर वारी तारीख़ ॾिसिजे त सिंध अंदरि गुमशुदगियुनि ख़िलाफ़ सगारो आवाज़ पाबंदी पियल तंज़ीम जस्मम जे अॻवान मुज़फ़र भुट्टो जी गुमशुदगी खां पोइ उथणु शुरू थियो। मुज़फ़र भुट्टो खे 2 दफ़ा खंबे गुम कयो वियो ऐं 2012 ईस्वी में संदसि गोलियूं लॻल लाश हैदराबाद में मिली। मुज़फ़र भुट्टो जी वञी साइमा भुट्टो पारां हिकु जारी कयल वीडियो में दावा कई वई त संदसि वर खे पाकिस्तान जे ॻुझे इदारे ISI खंबियो। मुल्की आलमी इंसानी हक़नि जी तंज़ीम ऐं महज़ूब दुनिया जे खे अपील थी करियां त पाकिस्तान खूनख्वार एजेंसी ISI खां अगवा करे गुम कयल मुंहिंजे मुड़ुसु मुज़फ़र भुट्टो जनरल सेक्रेटरी GS मुर्तज़ा महज जस्मम जी हयाती बचाइण में मदद कई। अॼु जी तारीख़ में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा ही कारकुन गुम आहिनि। उन्हनि गुम कयल कारकुननि जे बारे में का ॼाण नाहे त उहे किथे आहिनि। संदसि वारिस तोड़े तंज़ीम मुसलसिल सरापा एहतजाज आहिनि। सिंध जी क़ौमपरस्त तंज़ीमुनि में सख़्त मौक़िफ़ सबबि मशहूरी माणींदड़ तंज़ीम जस्मम खां सवाइ ॿी का बि तंज़ीम सिधी ISI खे गुमशुदगियुनि जो ज़िम्मेवार नथी ॼाणाए। अलमियो उहो आहे त जेके कारकुन गुम थी वञनि था उन्हनि खां संदसि तंज़ीमूं बि लातारकी अख़्तियार करे उन्हनि खे कॾहिं समाजी कारकुन सॾनि थियूं त कॾहिं उन्हनि खे मज़दूर तोड़े मास्तर कोठिन था। जेकॾहिं कारकुननि खे गैर सियासी कोठण वारे पहलू खे छॾे बि ॾिजे त बि सिंध में गुमशदगियुनि जो तइदाद तमामु वॾो आहे, जंहिं ते अक्सर मीडिया ख़ौफ़ सबबि ॻाल्हाइण खां लाचार आहे। मीडिया जी लाचारी बावजूद सख़्तगीर मौक़िफ़ रखंदड़ सियासी तौरु इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं ऐं कारकुन पाकिस्तान जे ॻुझनि इदारनि खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणाईंदड़ रहिया आहिनि। आज रियासत के सारे इदारे कहते हैं कि हमें नहीं पता कि ये लोग कहां गए, लेकिन फिर मेरा उनसे ये सवाल है कि आखिर आप लोगों के इतने बड़े बड़े बजट हैं, दुनिया भर में आप मशहूर हैं कि आप हर चीज के ऊपर नजर रखे हुए हैं, तो फिर आपकी कारगुजारी का क्या बनता है? क्या आप सिर्फ पाकिस्तान के मुहिब्बे वतन शहरियों को इस तरह से गायब करते हैं? ये आपका काम है? शर्म करो। क़ौमपरस्त कारकुननि सां गॾु लाड़ तोड़े थर वारे इलाइक़े मां पिणु हज़ारे माण्हू गुम आहिनि, पर ॾोराहे इलाइक़े तोड़े मुसलसिल दॿाउ सबबि मीडिया में उहे ख़बरूं न ईंदियूं आहिनि। जेकॾहिं हुकूमतूं टेक्नोलॉजी जी मदद सां असां ते हर वक़्तु नज़र रखनि थियूं ऐं सरकारी इदारा अटे मां सुई बि ॻोल्हे कढण जा माहिर आहिनि, उहे अॼु ॾींहं ताईं हज़ारे इंसाननि जी गुमशदगियुनि बाद को बि जवाबु न ॾेई सघिया आहिनि त उहे गुम कयल माण्हू आख़िर किथे आहिनि।